जज़्बे जी जोश जी वलवले जी ज़रूरत आहे। पर जॾहिं असां निकिरंदा आहियूं तॾहिं असां थोरा हूंदा आहियूं। पोइ एहतजाज जी साईं जीतेश कुमार वेठा आहिनि। साईं जी सरबराही में मिठी तालके मां काफ़िलो निकितो। असां हिकिड़ी वैन में 18 ॼणा हुआसीं। ॿियनि तालकनि मां बि आया कुझु दोस्त, पर मिलाए जुलाए असां हिकिड़े पूरे ज़िले मां छिके ताणे असां 50-60 ॼणा हूंदासीं। त हाणे असांखे हिन जोश जी ज़रूरत आहे त असां सभु पंहिंजो पाण खे ॻणायूं, पंहिंजो जेको किरदारु आहे, पंहिंजी जेको असां ॻणप आहे उहो करायूं ऐं सभु हुन में शामिलु थियूं। ऐं इन्हनि तकलीफ़ुनि खां, इन्हनि जेको असां अज़ियतनि खां असां भॼूं न, असां डिॼूं न, ऐं असां जेको असां हुते मैदान में बीहूं। असांजो जेको रेगुलेशन वारो तजुर्बो हो त असां हुते गॾु थियासीं, दोस्तनि खे ॿुधायोसीं भई बाबा तव्हां गिरफ़्तारी खां न ॾिजो। त असांजा दोस्त जेको त हलंदे रक्शे में कंहिं थेलो विधो ऐं हुन में चढ़ी विया। ऐं कुझु दोस्त जेको असां ॿाह मां हितां ठूठ कई, जेको असां खमीस मां जेको असां कढी ऐं चयो साईं असांखे फ्रैक्चर थी वियो आहे, असां जेको असां इस्पताल कयो। त असां जेको असां काफ़ी दोस्त हुआसीं जेको गिरफ़्तारी खां कोन ॾिनासीं, असां थाणा भरे छॾिया ऐं शाम ताईं उन्हनि असांखे माना मिनतूं कयूं त महिरबानी करे तव्हां थाणा ख़ाली कयो, वञो हितां निकिरो। त हुन में का ॾिजण जी ॻाल्हि कोन्हे। 6 जेको अक्टूबर जी असांखे तयारी करणु खपे। असांखे सभिनी खे जेको असां गॾु थियणु खपे। हीउ असांजो धरणो आहे जेको हिन में बि असां ॾिसूं त छा असां सरपारकर में एतिरा मुलाज़िम आहियूं या इन खां वधीक आहियूं, त असांजी जेका शमूलियत आहे उहो तमामु घटि आहे। जेकॾहिं ट्विटर जो ट्रेंड ॾिसूं, असांजे मुल्क जा जेके मसइला आहिनि उहे क्रिकेट जा वॾा मसइला आहिनि। असांजो केरु आवाज़ु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। त ट्रेंड जेकॾहिं ट्विटर जो ॾिसूं त उते असांजो ट्रेंड 1,70,000 ताईं पहुतो आहे। जॾहिं त असां रेगुलेशन लाइ 3,000 मुलाज़िम हुआसीं, तॾहिं बि असांजो ट्रेंड 1,90,000 खां मथे टिपियो। त हींअर त 1,00,000 मुलाज़िम 92,000 चवंदा नवां भर्ती थिया आहिनि नौजवान। त इहो छा टेक्नोलॉजी खां मुताबिक़ कोन्हनि छा इहे ट्विटर नथा हलाए सघनि छा? त हिन असां टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे, हिन नयुनि शयुनि खे इस्तेमालु करे पंहिंजो आवाज़ु मथे उथारे सघूं था ऐं जेके नवां तरीक़ा आहिनि उहे इस्तेमालु करे सघूं था। ऐं पंहिंजो उस्ताद बुखारी जो शेर आहे, उहो अटल आदमी दिलि शिकस्तो नहीं, दिलि शिकस्तो न थी। त उन शेर जे मुताबिक़ असांखे दिलि शिकस्तो न थियणु खपे ऐं पंहिंजो जेको असां जोश जज़्बो ऐं हीअ असांजे लाइ मरण ऐं जीअण जी घड़ी आहे। हिन में असांखे पेर पोइते न हटाइणु खपे ऐं पंहिंजो जेको आहे सो पंहिंजे साथियुनि जो साथ ॾियणु खपे। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू। सिंध मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, सिंध एम्प्लॉयज इत्तेहाद। जीना होगा मरना होगा, जीना होगा।